नाज़रीन अस्सलाम वालेकुम। तां ॾिसो पिया STV न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नज़र विझूं था समारोह खां रामचंद शेंगलानी जी हिन रिपोर्ट ते। जमायत इस्लामी पाकिस्तान जे सरबराह सिराजुल हक़ समारोह में साबिक़ा तहलका नाज़िम अलायंस पाकिस्तान जे सदर सरदार ग़ुलाम मुस्तफ़ा ख़ासकली जी वफ़ात ते उज़र ख़वाई बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सेनेट चेयरमैन जी तकरीरी हुजे या को ॿियो मसइलो, इमरान ख़ान हुकूमत तरफ़ां कॾहिं बि पार्लियामेंट खे एतमाद में न वरितो वियो। जॾहिं त जमहूरी मुल्कनि जी पहिरीं असेंबली में बहस ई मुबाशिर थींदी आहे, पूरे क़ौम खे एतमाद में वरितो वेंदो आहे, बाद में को ऐलान कयो वेंदो आहे। हिते इमरान ख़ान बिना मुशारफ़त जे ख़ुदि ऐलान करे थो त PTI नवाज़ शरीफ़ हुजे या पीपल्स पार्टी सभु माण्हुनि खे महांगाई खां सवाइ कुझु बि न ॾेई सघिया। हुन चयो त थर में 3 महीननि अंदरि 40 माण्हू बेरोज़गारी सबबि ख़ुदकशी करे चुका आहिनि। हुन वधीक PMC यंग डॉक्टर्स सां ऐं मेडिकल जी टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि सां सरासर नाइंसाफ़ी थी रही आहे। हुन मौक़े ते जमायत इस्लामी जा सूबाई अॻवान मौलाना असदुल्ला भुट्टो, मोहम्मद हुसैन मेहनती, खलील अहमद खोखर, न्याज़ दुरानी, हफ़ीज़ मुग़ल ऐं ॿिया बि गॾु हुआ।